मरहबा क्या रोज़े सरकार है, सारा आलम तालिबे दीदार है। मरहबा क्या रोज़े सरकार है, सारा आलम तालिबे दीदार है। मरहबा क्या रोज़े सरकार है, सारा आलम तालिबे दीदार है। मरहबा क्या रोज़े सरकार है, सारा आलम तालिबे दीदार है। मरहबा क्या रोज़े सरकार है, सारा आलम तालिबे दीदार है। मरहबा क्या रोज़े सरकार है, सारा आलम तालिबे। फ़ख्र अहले सुन्नत हजरत साईं सैयद जीअल शाह जीलानी अदाम अल्लाह वजूदहू व शफ़क़तहू। हजरत साईं पीर तरीक़त रहबर शरीयत साईं सैयद अमीर अली शाह बुखारी मद्दज़िल्लहुल आली, दीगर उलमाए किराम, मशाइख़ इज़ाम ऐं मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो ऐं भाइरो, ही बाबरकत नूरानी महफ़िल अहले बैते अतहार जे शान ॿुधण ऐं ॿुधाइण जे लाइ मुनक़िद थी आहे। हिन सुहिणी महफ़िल जे सजाइण ते मस्जिद जे कहिड़ी मस्जिद आहे, दस्तगीर मस्जिद जे ख़तीब ऐं हिन मजलिस जे मीज़बान हाफ़िज़ ग़ुलाम अब्बास खे ऐं ख़ुसूसन जमीयत अंसारुल मुस्लिमीन ज़िले जेकबाबाद जे सरपरस्त ऐं अमीर साईं सैयद अमीर अली शाह के लख भेरा मुबारक हुजे। ऐं जन हिन महफ़िल के सजायो आ, उन्हनि कारकुननि, उन्हनि मेहनत कश मुहिबन के अल्लाह शाद ऐं आबाद रखंदो। जन मदीने वारे साईं जे अहले बेतन जी मोहब्बत जो सबूत ॾींदे हिन महफ़िल के सुहिणो सजायो। ऐं जेकी तव्हीं हिन बाबरकत महफ़िल में विखूं खणी आया आहियो, अल्लाह तव्हां खे कदम कदम जो अजर अता फरमाईंदो। रब करीम जे दर ते दुआ है, हिन महफ़िल जे हाज़रीन खे, सामईन खे, नाज़रीन खे रब्बुल आलमीन जल्ल शानु बिनी जहानन में शाद ऐं आबाद रखंदो। अल्लाह तव्हां असां सभिनी जे दिल जो जायज़ मुरादूं पूरियूं फरमाईंदो। अल्लाह जे मुबारक कलाम मंझां जेके अल्फाज हिन फ़कीर तिलावत कया, रब्बे ज़ुल जलाल इरशाद फरमायो, इन्नमा युरीदुल्लाह लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैत। अल्लाह जो इहो इरादो आ, अल्लाह चाहे थो त ए घर वारो तव्हां खां हर पलीती खे दूर करे छॾे। वयुतहिरकुम ततहीरा, ऐं तव्हां खे पाक बनाए, बिल्कुल पाक ऐं साफ़। कुरान अज़ीम जे इन मुबारक लफ्ज़न जे अंदर सब खां अव्वल अल्लाह जे इरादे जी ॻाल्हि आहे। न चएव सुभान अल्लाह। अल्लाह जो इरादो, उन खां बाद में अल्लाह कहिड़ो इरादो कयो, हिक घर खे, हिक घराणे खे पाक बनाइण जो। उहो अल्लाह जो इरादो कहिड़ो हुयो ऐं उहो इरादो कहिड़े घर जे लाइ हुयो, बसि इन ॻाल्हि खे सम्झणो। चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैका या
बेशक अल्लाह ही इरादो थो करे या अल्लाह हिन शे जो इरादो फरमायो। रब जो इरादो छा है? कुरान अज़ीम में रब्बे ज़ुल जलाल फरमायो त इन्नमा अमरुहु इज़ा अराद शैअन अन यक़ूल लहू कुन फयकून। अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू जॾहिं कंहिं शइ जो इरादो कंदो आहे, जॾहिं कंहिं शइ जो अल्लाह इरादो कंदो आहे, कंहिं शइ जे बनाइण जो, कंहिं शइ जे ठाहिण जो अल्लाह जॾहिं इरादो कंदो आहे त अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू छा कंदो आहे? चवंदो आहे कुन, त उहा शइ थी पवंदी आहे। छा चवंदो आहे? कुन, थी पओ त उहा शइ थी पवंदी आहे। क़ुरान पाक जे लफ़्ज़नि ते थोरो गौर कयूं। अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू फरमाए थो त इन्नमा युरीदुल्लाह इन्नमा अमरुहु इज़ा अराद शैअन, जॾहिं अल्लाह ताला कंहिं शइ जो इरादो कंदो आहे। छा कंदो आहे? इरादो कंदो आहे, कंहिं शइ जे ठाहिण जो इरादो कंदो आहे। फयक़ूल लहू, पोइ उन खे चवंदो आहे कुन, थी पओ, त उहा शइ थी पवंदी आहे। थोरो सम्झण जी ॻाल्हि आहे, शइ त अञा ठही कोन्हे, शइ जो वजूद कोन्हे, रब उन शइ खे चवे थो त ठही पओ। शइ त आहे ई कोन, सिरे खां अॼु शइ जो वजूद न आहे। रब फरमाए थो त मां अल्लाह उन शइ खे चवंदो आहियां त थी पओ, त उहा शइ थी पवंदी आहे। जॾहिं शइ आहे कोन, रब चवंदो छा खे आहे? ॻाल्हि सम्झण जी आहे। चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह इन्नमा अमरुहु, बेशक इन अल्लाह जो अमर, अल्लाह जो हुकुम, इज़ा अराद शैअन, जॾहिं कंहिं शइ जे ठाहिण जो इरादो कंदो आहे त पोइ छा कंदो आहे? फयक़ूल लहू, पोइ उन खे चवंदो आहे कुन। छा खे चवंदो आहे? पंहिंजे इरादे खे चवंदो आहे, पंहिंजे इरादे खे। अल्लाह पंहिंजे इरादे खे चवंदो आहे थी पओ, त रब जो इरादो उन शइ जे वजूद में थी पवंदो आहे। रब पंहिंजे इरादे खे सभ खां अव्वल अल्लाह जो इरादो थींदो आहे। अल्लाह चाहींदो आहे, रब जी चाहत, रब जी रज़ा, रब जी मंशा, रब जी मशीयत, अल्लाह जो इरादो, रब जे ज़ात बाबरकात। जॾहिं कंहिं शइ जो इरादो अल्लाह जी ज़ात में इरादो पैदा थींदो आहे, पोइ पंहिंजे इरादे खे रब चवंदो आहे थी पओ, रब जे चवण सां उहो शइ थी पवंदी आहे। सुभान अल्लाह। असीं शयूं ठाहियूं था, जॻह असां बि ठाहियूं था, पर असां मटीरियल जा मोहताज, मिस्त्री जा मोहताज, राज़े जा मोहताज, वाढे जा मोहताज, लोहार जा मोहताज। सिरूं खपनि, पर सिरूं सीमेंट खां सवा न बीहंदियूं, सीमेंट रेती खां सवा न बीहंदो, रेती सीमेंट गॾिजे पाणी खां सवा न बीहंदी। इंजीनियर खपे, राज़ो खपे, मिस्त्री खपे, टाइम खपे, वक़्तु दरकार आहे, तॾहिं हिकिड़ी बिल्डिंग ठहण में 6 महीना लॻनि, 12 महीना लॻनि, पर अल्लाह इरादो कयो, पंहिंजे इरादे खे चवंदो थी पओ, बस चवण सां उहा शइ थी पवंदी आहे। सुभान अल्लाह। ज़मीनूं ठाहियईं, आसमान ठाहियईं, सिज ठाहियईं, चंड ठाहियईं, निज़ाम फलकी सोलर सिस्टम ठाहियईं, एॾो निज़ाम शमसी, एॾो त अज़ीम निज़ाम आहे जंहिंमें किरोड़े अरबे खरबे सितारा आहिनि।
चंड भी हिकिड़ो सितारो आहे, सिज भी हिकिड़ो सितारो आहे, इहे असांखे वेझो आहिनि तॾहिं वॾा नज़र था अचनि, पर इन चंड खां ऐं इन सिज खां हज़ारे गुना वॾा ॿिया सितारा बि आहिनि। ॻाल्हि सम्झो था न, इहे कीअं ठहिया? अल्लाह तबारक व तआला फरमायो कुन थी पिया। अॼुकल्ह जदीद नसुल नौजवान स्कूलनि कॉलेजनि में पढ़ण वारा उन्हनि जे ज़हननि खे ख़राब कयो थो वञे, नेचरी दहरिया चवनि था जहान पाणे थो हले पियो, दुनिया जो निज़ाम पाणे थो हले पियो। ख़बरदार, का बि शइ पन बि पाणे न चुरंदो आहे, पन बि पाणे न चुरंदो आहे। ही टिश्यू पेपर जो दॿो आहे, हिते पियो आहे त पियो आहे, पर इहो जे चुरे त इनखे ताक़त खपे जेका इनखे चोरे। जी इज़ाफ़ी पोटेंशियलिटी खपे, एनर्जी खपे, ताक़त खपे, कुवत खपे जेका इनखे चोरे। पोइ उहा ताक़त जेतिरी पावरफुल हूंदी ओतिरो उहा शइ तेज़ी सां वेंदी। ॻाल्हि सम्झो था न? मसलन ही टिश्यू पेपर जो दॿो पियो आहे, ज़ोर सां हणो, का ताक़त हुई जे हिनखे उॾाए। ॻाल्हि सम्झो या कोन सम्झो? हेॾो वॾो सिज सुबुह जो ओभर खां था ॾिसूं फिरियो, इहो सिज हलियो वियो शाम जो ओलह ॾे लही वियो, इहो पाणे ॼाणे हलियो? पाणे ॼाणे हलियो न? का ज़ात हलाइण वारी आहे जंहिं सिज खे हलायो, राति जे पोयों ॾींहुं, ॾींहं जे पोयों राति। मुंहिंजा दोस्तो, उजालो ऐं ऊंदाही पैदा करण वारी का ज़ात आहे। उहा कहिड़ी ज़ात आहे? अल्लाह जे क़ुरान खां पुछ। रब जो कुरान तो फरमाए वशम्स तजरी लिमुस्तक़र्रिल लहा ज़ालिक तक़दीरुल अज़ीज़िल अलीम। सिज पंहिंजे मुस्तक़र ॾे वञी रहियो आहे, इहो पाणे नथो वञे। ज़ालिक तक़दीरुल अज़ीज़िल अलीम, या ग़ालिब हिकमत वारे ॼाणण वारे रब जी तक़दीर आहे, रब जी कुवत आहे, जेका सिज खे पंहिंजे मुक़रर रस्ते ते हलाए रही आहे। अशम्सु यंबगी लहा अन तुदरिकल क़मर वल लैलु साबिकुन नहार व कुल्लुन फी फलकिन यसबहून। सिज खे मजाल नाहे जो चंड खां अॻु खणे, रात खे मजाल नाहे जो पंहिंजे टाइम खां अॻु में अचे, ॾींहं जी ज़रूरत नाहे पंहिंजे वक़्त खां अॻु में गुज़री वञे। इहे हर शइ पंहिंजे मदार में मुक़रर मियाद ते, मुक़रर टाइम ते, पूरे हिकिड़े निज़ाम जे तहत हली रही आहे। इन निज़ाम जो ज़रूर को हलाइण वारो हूंदो, ज़रूर को ठाहिण वारो हूंदो, ज़रूर को इन निज़ाम खे मॉनिटर करण वारो हूंदो। उहा ज़ात मुंहिंजे रब जी आहे। अल्लाह आहे जेको जहान खे हलाए रहियो आहे, जेको चए थो जहान पाणे थो हले। जे आहे त ख़ुदा ॾेखारियो। हिकिड़ो मास्तर तकरीर पियो करे स्कूल में, छोकिरा कचड़ो ज़हन ॿारड़ा नंढा उन्हनि खे लेक्चर पियो ॾे। स्कूल में बीठो आहे क्लास में, चए छोकिरा ही छा आहे? चए टेबल आहे। अब ॾिसो था टेबल? चए हा साईं ॾिसूं था। भला हे छा आहे? चए कलम आहे। ॾिसो था कलम? चए हा साईं ॾिसूं था। भला हीअ छा आहे? चए इहा भित आहे। ॾिसो था? चए हा ॾिसूं था। ही छा आहे? चए ऐनक आहे। ॾिसो था? चए हा ॾिसूं था। भला अल्लाह ॾिसो था? छोकिरनि जो ज़हन कोन था ॾिसो। चए हुजे त पोइ नज़र अचे न। टेबल आहे त नज़र अचे थी, भित आहे त नज़र अचे थी, कलम आहे त नज़र अचे थो, कुपड़ी आहे त नज़र अचे थी, अल्लाह हुजे त नज़र अचे न। छोकिरनि खे लेक्चर पियो ॾे त छोकिरो को सियाणो हो। उन चयो उस्ताद साहब मूंखे 2 मिंट ॻाल्हाइण जी मोकल ॾींदो? चए हा ॻाल्हा। छोकिरो थी बीठो, ॿियनि छोकिरनि खे ॾिसी चए वाह ॾियो ख़बर, साईं चए थो जेका
का शे हूंदी त नज़र ईंदी, जे नज़र नथी अचे त माना शे कोन्हे। शे जो वजूद तॾहिं मञिबो जॾहिं ॾिसजे। हाणे तव्हां खां पुछां थो त असां वारे उस्ताद में अकुल आहे? असां वारे उस्ताद में अकुल आहे? छोकरनि जो अलाह जो कसम असां कोन था ॾिसूं। हुजे त नज़र अचे न, हुजे त नज़र अचे न। मास्तर जो घाटो हेठि कयो त कंध न मथे खणी सघियो। मां तव्हांखो पुछां थो, तव्हां पंहिंजे कमरे में ॾिसो टेबल किथे रखी आहे, कुर्सी किथे रखी आहे, तव्हांजो बेड बिस्तर किथे रखियो आहे, वाटर कूलर किथे रखियो आहे, तव्हांखे पंहिंजे कमरे जी सेटिंग जी ख़बर आहे, ठीकु आहे न? ऐं सुम्ही पओ या कमरो बंदि करे हलिया वञो, थोरी देरि खां पोइ वरी अचे कमरो खोलियो त टेबल जी जाइ ते कुर्सी पई हुजे, कुर्सी जी जाइ ते खट पई हुजे, खट जी जाइ ते वरी वाटर कूलर पियो हुजे, तव्हां सम्झंदव त इहो पाणे ॼाणे थी वियो आहे? छा चवंदव? इहो पाणे ॼाणे मटिजी वियो आहे? छा चवंदव त को ज़रूर आयो आहे? यार मां त कमरो बंदि करे पर को आयो आहे जे ही सेटिंग मटाई आहे, को आयो आहे मुंहिंजे कमरे में, को घिड़ियो आहे जे टेबल जी जाइ ते कुर्सी रखी आहे, कुर्सी जी जाइ ते कूलर रखियो आहे, ज़रूर को माण्हू आयो आहे जे ही मुंहिंजे कमरे खे मटा सटा कई आहे। अब ॻाल्हि सम्झो न? सोमाणी जो ॾिसो त टेड़ू हिते बीठा आहिनि, कती हिते बीठी आहे, विछूं ॾिठो अथव न? विछूं विछूं हितो पियो थो उभरे। सोमाणी जो ॾिसी वरी वञी सुम्ही पओ, रात जो आधी रात उथो, लड़ी वञे रात उथो त टेड़ू जी जाइ ते कती बीठी आहे। के सितारा हेॾे हलिया विया, के होॾे हलिया विया, सॼो निज़ाम मथो मटियल नज़र अची वियो। मञणो पवंदो का ज़ात वॾी कुवतुनि वारी आहे जेके हज़ारे किरोड़े सितारा इन्हनि खे हलाए रही आहे, पर अॼु ताईं कंहिंजो एक्सीडेंट न थियो आहे, कंहिंजो टकराव न थियो आहे, हर शइ पंहिंजे रस्तनि ते हली रही आहे। इनखे हलाइण वारी ज़ात मुंहिंजे रब जी आहे। वो अल्लाह वॾी कुवत वारो, वॾी कुदरत वारो आहे, उहो रब आहे जंहिंखे मञणु ईमान जो जुज़ आहे, जेको ज़रे बराबर शक करे अल्लाह जे वजूद में, जंहिंखे शक पवे इहो ईमान खां ख़ारिज आहे, इहो बेईमान आहे। मोमिन उहो आहे जेको मञे त मुंहिंजो रब, मुंहिंजो रब, मुंहिंजो अल्लाह आहे। पर कीअं कीअं मञिजे रब खे? उहो अज़ली आहे, उहो अबदी आहे, असुल खां हो अबद ताईं रहंदो। अहिड़ो अॻु आहे जंहिंखां अॻु बि का शइ न आहे, अहिड़ो आख़िर आहे जंहिंखां पोइ बि का शइ कोन्हे। उहो ॿुधण वारो आहे, उहो ॾिसण वारो आहे, उहो वॾी कुवत वारो आहे, उहो अकेलो आहे, वहदहू ला शरीक आहे, न कंहिंखे ॾिनी, न कंहिं मां ॼाओ, न को हुनजी ज़ाल आहे, न को हुनजो पुटु आहे, न को हुनजो कुड़ब कबीलो आहे, न को हुनजो सामी आहे, न शरीक आहे, न साथी आहे, न साझी आहे। उहो वहदहू ला शरीक मुंहिंजो रब अकेलो अकेलो अल्लाह जी ज़ात। ईसाई चवनि था टे ख़ुदा मञो, ईसाइन जो अक़ीदो आहे तस्लीस जा क़ाइल आहिनि, टिनि ख़ुदावनि खे मञंदा आहिनि। हज़रत ईसा खे अल्लाह जो पुटु सॾनि था, हज़रत बीबी मरियम खे अल्लाह जी ज़ाल सॾनि था, ऐं अल्लाह जी ज़ात खे टियों ख़ुदा मञनि था। पर मुस्लमाननि जो अक़ीदो आहे त न अल्लाह खे ज़ाल आहे, न अल्लाह खे पुटु आहे, न कंहिंखे ॼणी, न कंहिं मां ॼाओ। कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद। या तौहीद आहे, या अल्लाह जी वहदानियत आहे। हाँ, अल्लाह वॾी कुवत वारो आहे, वॾी कुदरत वारो आहे, वॾी ताक़त वारो आहे, पर जॾहिं पंहिंजी कुवत जो इज़हार कंदो आहे त कीअं कंदो आहे? अवल अल्लाह जे ज़ात पंहिंजो इरादो कंदो आहे, रब जे अंदर चाहत पैदा थींदी आहे, चाहत, इरादो। अल्लाह इरादो कंदो आहे, जॾहिं इरादो कंदो
त पंहिंजे इरादे खे चवंदो थी पओ उहा शइ थी पवंदी ॻाल्हि सम्झो हा हाणे मज़कूर आयत ते अचूं जंहिंमें अल्लाह तबारक व तआला फरमायो त इन्नमा युरीदुल्लाह बेशक अल्लाह जो इहो इरादो आहे अल्लाह इहो इरादो कयो आहे कहिड़ो त ए घर वारो तव्हां खां हर पलीती खे परे करे छॾे ए घर वारो तव्हां खां हर पलीती खे हर अणवणदड़ शइ खे हर नापाकाई खे तव्हां खां परे करे छॾे अबा जेको अल्लाह इरादो कयो सो कमु थी वियो भला थकिजी पिया आहियो सीउ लॻो अथव मूंखे जनवरी में पघर अची वियो आहे तव्हांखे जूं ई नथी जुड़े पोइ सुभाणे अलाह त चओ त मां बि सम्झा त ॿुधो त था पिया जेक बाबा जे ज़िंदा दिलनि इंसाननि में विच में वेठो आहियां ॻाल्हायो सुभान अल्लाह सुभान अल्लाह भाई खोलाए वठीस भला चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल रब जो इरादो अल्लाह जी चाहत कहिड़ी इन्नमा युरीदुल्लाह लियुज़हिब अन्कुम अर्रिज्स अहलल बैत ए घर वारो अल्लाह चाहे थो त तव्हां खां हर पलीती खे परे करे छॾे अल्लाह जेका शइ चाही सा थी वई रब जो इरादो थी वियो अमर कुन जो थी वियो उहा शइ थी वई पर इहो घर कहिड़ो आहे इहे घर वारा कहिड़ा आहिनि जिन खे अल्लाह पाक बनायो आहे वरी बि चओ सुभान अल्लाह पुट अरबी ग्रामर जो क़ाइदो आहे त इस्म ॿिनि क़िस्मनि जो हूंदो आहे घणनि क़िस्मनि जो हिकिड़ो इस्म हूंदो आहे नकरो ॿियो हूंदो आहे इस्म मारिफ़ो इस्म नकरो हर आम शइ जे लाइ इस्तेमाल थींदो आहे पर जॾहिं उन इस्म नकरे जे मथां अलिफ लाम जो जा ॿ हर्फ अलफ ऐं लाम अचे त पोइ इहो इस्म नकरे मथां इस्म मारिफ़ो थी वेंदो माना ख़ासि शइ ॾे निशानी कंदो मसलन सौबुन कपिड़ो पोइ कहिड़ो बि कपिड़ो हुजे सौबुन माना को बि कपिड़ो असौब अलफ लाम अची वञे माना को ख़ासि कपिड़ो ॻाल्हि सम्झव किताबुन हर को किताब पोइ जामेट्री जो किताब हुजे अदा ज़ूलॉजी जो हुजे बॉटनी जो हुजे फिजिक्स जो हुजे केमिस्ट्री जो हुजे मैथमेटिक्स जो कहिड़ो बि किताब हुजे किताबुन माना को बि किताब पर जॾहिं इन ते अलिफ लाम अची वञे अल किताब माना हाणे इहो आम किताब न आहे अलिफ लाम जे अचण सां अल किताब माना ख़ासुल ख़ास किताब यानी क़ुरान मजीद हाणे किथे आम किताब ऐं किथे ख़ासि किताब फ़र्क़ु आहे की न बायोलॉजी जे किताब में ऐं क़ुरान में फ़र्क़ु आहे की न आहे ॿुधायो किताबुनि हर किताब खे सरबो अल किताब हिकिड़े ख़ासि किताब खे सरबो जेको ख़ासि अल्लाह जो नाज़ुल थियल किताब बैतुन माना घर अल बैत ख़ासि घर बैतुन पोइ जेक बाबा जो घर हुजे अदा ठुल्ह जो घर हुजे अदा हेॾो पंहिंजो शिकारपुर जो घर हुजे कहिड़ो बि घर हुजे हुनखे बैतुन सरबो पर अल बैत अलिफ लाम अचण सां हाणे इहो ख़ासि घर थी वियो इन घर मजा मुराद अल्लाह जो घर बैतुल्लाह शरीफ़ जेको मक्का मुकर्रमा जे ॻाल्हि सम्झो न त हिते लफ़्ज़ आयो आहे अहलल बैत ए घर वारो अल बैत
अलिफ लाम अची वियो माना इहो आम घर न आहे के ख़ास घर जी ॻाल्हि आहे ये घर वारा आम घर वारा न आहिनि ये के ख़ास घर वारा आहिनि जन जे लाइ अल्लाह तो फरमाए त मूं रब तव्हांखे पाक बनाए छॾियो आहे अहलल बैत ए घर वारो तव्हांखे मूं रब पाक बनाए छॾियो आहे इहो घर कहिड़ो इहे घर वारा कहिड़ा काई ॻाल्हि सम्झ में हे आम घर न आहे हे मुझे दिलबर मोहम्मद करीम जो घर वा मदीने वाले ताजदार जो घर वा जेको घर घरन में सरदार वा हे घर वारा आम घर वारा नाहिन असलम जा घर वारा अकबर जा घर वारा या बे के इंसान जा घर वारा न पर ही घर वारा मुझे मिठे मोहम्मद करीम जा घर वारा ॻाल्हि समझ में आई ही उहो घर जे घर के रब पूरी कायनात में मुंतखब कयो वो घर जे में मदीने वारा साईं रहा न चई सुभान अल्लाह ओ जिते कदम रखे सुका सावा थियने हले हो तु तक कर बिसाया कने ओ जिते कदम रखे सुका सावा थियने हले हो तु तक कर बिसाया कने वण टिण ऐं अदब चौपाया कने मुझे रहबर जी रफ्तार अजब सुने मदनीअ जा दीदार अजब तह सैयद जा सींगार अजब मुझे मदनीअ जा जे घर में मुझो दिलबर नबी रहियो इहो घर घरन जो सरदार वा इहो घराणो घराणन जो सरदार वा अबा थोरो हेॾे ध्यानु कजो सुभान अल्लाह अहले सुन्नत जो अक़ीदो आहे कहिड़ो त जंहिं ज़मीन जे हिस्से में मुंहिंजा महबूब हींअर तशरीफ़ फरमा आहे उहो ज़मीन जो हिस्सो असां सभिनी जे दिलनि जी धड़कन गुंबद खदरा साओ रोज़ो चओ सुभान अल्लाह मरहबा क्या रोज़े सरकार है सारा आलम तालिबे दीदार है मरहबा क्या रोज़े सरकार है सारा आलम तालिबे दीदार है भीनी भीनी है मदीने की वज़ा लम्हा लम्हा बारिशे अनवार है सारा आलम तालिबे दीदार है मरहबा क्या रोज़े अल मदद प्यार है नबी प्यारे नबी अल मदद प्यारे नबी प्यारे नबी जो पुकारे उसका बेड़ा पार है सारा आलम तालिबे दीदार है जिते महबूब जलवा नुमा है गुंबद खदरा जी इहा सरजमीन सारी धरती खां वधीक भलिया सारी धरती ते जेके मस्जिदूं आहिनि उन्हनि मस्जिदुनि खां गुंबद खदरा जी ज़मीन भलिया पर 70,000 नबियनि जो काबो मस्जिद अक्सा कुब्बत सुखरा इन कुब्बत सुखरा खां मस्जिद अक्सा खां गुंबद खदरा जो शान मथे आ
छा चवंदा आहियूं मुंह तरफ़ काबे जे अल्लाह अकबर करे मुंह कंदा आहियूं इन काबतुल्लाह जी जेका ज़मीन आहे इन ज़मीन खां बि गुंबद खदरा जी ज़मीन जो शान मथे आहे हे रुगे अहले सुन्नत जो अकीदो न आहे पर नजदी आलिमन देवबंदी आलिमन अहले हदीस आलिमन अहले तशय्यो जे आलिमन भी इहा ॻाल्हि लिखी आहे हिकिड़ो नजदी आलिम ग़ाली मोहम्मद अमीन शिनक़ैती किताब लिखियो आहे किताब जो नालो आहे अद्दुर्र समीन फी मआलिम दार रसूल अमीन उन किताब जे अंदर ग़ाली मोहम्मद अमीन शिनक़ैती नजदी आलिम लिखे थो त इहा ज़मीन गुंबद खदरा वारी इहा काबतुल्लाह खां भी भली आहे त मस्जिद अक्सा खां भी इहा ज़मीन भली पर वफाउल वफा जे अंदर हजरत इमाम समूदी तो लिखे त इहा ज़मीन काबे खां त भली आहे पर बैतुल मामूर सतन आसमाननि जे मथां जेको मलाइकनि जो काबो आहे उन मलाइकनि जे काबे बैतुल मामूर खां गुंबद खदरा जो शान मथे आहे पर अल्लाह जे अर्श खां बि गुंबद खदरा जो शान अञा मथे आहे वफाउल वफा मूं वटि मौजूद आहे जेके शक हुजे त मां ॾेखारियां ऐं इन ॻाल्हि ते रुगे इमाम समूदी पंहिंजो कौल न आंदो आहे पर फरमाइनि था कद इज्तमा अल उलमा सब आलिम इन ॻाल्हि ते मुजतमे आहिनि सभिनी जो इजमाए उम्मत आहे त इहा जाइ काबे खां बि भली मस्जिद अक्सा खां बि भली पर अर्श खां बि भली पैसा न ॾियो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो पैसनि जी ज़रूरत कोन्हे तव्हांजी मुहबत जी ज़रूरत आहे तव्हां खां वठण न आयो आहियां कुझु ॾियण आयो आहियां ॻाल्हि सम्झो था चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह अब ॻाल्हि ॿुधो इहा जेका ज़मीन जी शान ॿुधी न गुंबद खदरा वारी इहा ख़बर थी त घर कंहिंजो आहे इहो हुजरो आहे अम्मा आयशा सिद्दीक़ा जो न चई ज़ुबान अल्लाह अबू बकर जी न्याणी आहे हज़रत अबू बकर जी पाक पैगंबर जी लॼ आहे मुस्तफा करीम जी कुंवार आहे इहो हुजरो आहे बीबी आयशा जो जंहिंखे महबूब ज़ाहिरी हयात तय्यबा में रहाइश जलवन सां नवाज़ियो ऐं पर्दा पोश थियण खां पोइ इन ज़मीन खे हुजरे आयशा सिद्दीक़ा खे महबूब पंहिंजी जलवे गाह बनायो इहो घर हुजरो आयशा सिद्दीक़ा जो ऐं गुंबद खदरा जेको हींअर ठहियल आहे न इन गुंबद खदरा में हुजरो आयशा सिद्दीक़ा जो बि आहे ऐं अम्मा हफ्ज़ा जो हुजरो बि इन में शामिल आहे अम्मा हफ्ज़ा ख़बर अथव केरु आहे हज़रत सैयदना उमर फारूक जी न्याणी आहे मुस्तफा जी कुंवार ऐं इहा ज़मीन जेका अर्श खां भली ॿुधव न इन ज़मीन में महबूब मदीने वारा साईं आहिनि ऐं हुज़ूर सां गॾु ॿ ज़ातियूं ॿियूं बि आरामी उहे ख़बर अथव केरु हिकिड़ो हज़रत अबू बकर सिद्दीक़ ॿियो हज़रत उमर फारूक इहे ॿई यार दिलबर नबीअ सां गॾु इन ज़मीन में आरामी आहिनि जंहिं ज़मीन जे लाइ उम्मतूं मुज्तमे आहिनि मुत्तफ़िक़ आहिनि सभई आलिम त इहा ज़मीन अर्श खां भली बैतुल्लाह खां भली इन ज़मीन में मुस्तफा करीम सां गॾु सुहिणो अबू बकर बि आहे त हज़रत उमर बि आहे ऐं भंग जो कूंडो पी
नशे में धुत थी पोइ अबू बकर खे घटि वधि ॻाल्हाईंदो, हज़रत उमर खे घटि वधि ॻाल्हाईंदो, अम्मा आयशा खे घटि वधि ॻाल्हाईंदो। अरे ज़बान खे लगाम ॾे, संभाले पंहिंजी वात खे चोर, मुंहिंजे मुस्तफा जे यारनि जे ख़िलाफ़ न ॻाल्हाए, मता किथे ख़ुदा जे ॾमर जो शिकार न बणिजी वञे। जिन खे महबूब पंहिंजे भाकुर में सुम्हारियो आहे, तूं केरु थींदो आहीं उन्हनि खे जे ख़िलाफ़ ॻाल्हाइण वारो? केरु थींदो आहीं तूं अम्मा आयशा जे शान में गुस्ताखी करण वारो? जेका साईं फरमाइनि था त आयशा दुनिया में बि मोची कुंवार आहे, जन्नत में बि मोची कुंवार हूंदी। साईं फरमाइनि था कंहिं बीबी जे लिहाफ़ में बिस्तर में मूं ते जिब्रील नाज़िल न थींदो, क़ुरान नाज़िल न थींदो आहे सिवाय आयशा सिद्दीक़ा जे। मां आयशा जे बिस्तर ते आरामी हूंदो हां, जिब्रील लहंदो आहे, क़ुरान नाज़िल थींदो आहे। हुज़ूर जे अज़वाज मुतहरात में घर वारियुनि में कंहिं घर वारी जिब्रील खे न ॾिठो हो, पर इहा अम्मा आयशा सिद्दीक़ा साहिड़ा जे पंहिंजे अखियुनि सां हज़रत जिब्रील जा दीदार बि कंदी हुई। मुल्ला बाकिर मजलिसी जेको अहले तशय्युअ जो वॾो मुज्तहिद आहे, वॾो आलिम आहे, उन किताब लिखियो आहे हक़ुल यकीन। उन में लिखे थो त जॾहिं क़यामत क़रीब थींदी त हज़रत इमाम महदी ईंदो ऐं अम्मा आयशा सिद्दीक़ा साइण रज़ी अल्लाह ताला अन्हा उनखे जन्नतुल बकी मां जेरो कंदो। माज़अल्लाह माज़अल्लाह अस्तग़फिरुल्लाह सुम्मा अस्तग़फिरुल्लाह। मुल्ला बाकिर थो लिखे त अम्मा आयशा खे जेरो करे उन ते ज़िना जी हद जारी कंदो। ऐं ॿियो कमु इहो कंदो जो का बि इन गुंबद ख़दरा में ॿ बुत पिया आहिनि पलीत, उन्हनि खे कढंदो। माज़अल्लाह माज़अल्लाह अस्तग़फिरुल्लाह। हा अरे हीअ अहले बैतनि सां मोहबत आहे, हे नबी जे घराणे सां मोहबत आहे। पाक पैगंबर जे घर में जेके आरामी आहिनि, मुस्तफा जा सोहरा, महबूब जी लज। हा तोखे पंहिंजी लज प्यारी आहे न, पंहिंजी इज़त तोखे प्यारी आहे न, शर्म अचणु खपे जो मुस्तफा जी लज जे नाले ईअं थो चवी। मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम जी कुंवार, मुंहिंजे मुस्तफा करीम जी घर वारी, जंहिंजे शान में सूरत नूर नाज़िल थी, उहा अम्मा साइण, उहा पाक पैगंबर जी घर वारी। कुरान तो फरमाए त अज़वाजुहु उम्महातुहुम, ए मोमिनो नबी जूं घर वारियूं तव्हां जूं अमड़ियूं आहिनि। अम्मा आयशा असांजी अम्मा आहे। अम्मा आयशा असांजी ॻाल्हायो जेकबाबाद वारा, ईमान जी कुवत सां ॻाल्हायो त आयशा सिद्दीक़ा असांजी जीजल अम्मा। मुंहिंजे महबूब जा पाक हरम, मुंहिंजे महबूब जी लज, हुनजे लाइ अहिड़ो लफ़्ज़ चवण ऐं अहिड़ा लफ़्ज़ ॻाल्हाइण ऐं लिखण कंहिं इश्क वारे खे नथो सुहाए। मां वधीक ॿियो फतवा कहिड़ी ॾियां? बसि इहे ॻाल्हियूं ईमान वारनि खे, इश्क वारनि खे ज़ेब त कोन थी ॾियनि। पिरियां संदे पार जी मिड़ई मिठाई, केचा आयम काफ़िलो वारे भिटाई वाह, किरोड़े रहमतूं हुजनि तुंहिंजे मज़ार ते। केचा आयम काफ़िलो साथ धरी सरवाण, वार वढे वाॾूं कयां पवान हूंद पलाण, जहिड़ो पुनल पाण तहिड़ी सिटरा साथ जी। मुंहिंजो मुस्तफा शान वारो त महबूब जे घराणे खे बि रब शान वारो बणाए। मुस्तफा करीम जे यारनि खे, दिलदारनि खे, महबूब जे खलीफ़नि खे बि रब इज़त ऐं शान वारो बणाए। मुस्तफा जे घर में रहण वारियूं, महबूब जूं घर वारियूं। अल्लाह तो फरमाए, रब तो फरमाए, इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैत। हे नबी जे घराणे वारो, मां रब चाहियो आहे, इरादो कयो आहे त तव्हां खां हर नापाकाई खे परे करे ऐं तव्हांखे पाकन पाक बणाए छॾियां। रब जो फरमान पूरो आहे, पको आहे। रब जीअं चयो तीअं थी वियो।
हाँ पो अम्मा आयशा सिद्दीका पाक, नबी जो घर वारियूं पाक, नबी जो न्याणियूं पाक, नबी जो न्याणियूं चार घणियूं न्याणियूं, अम्मा ज़ैनब, अम्मा उम्मे कलसूम, अम्मा उम्मे कलसूम ऐं सैयदा फातिमतु ज़हरा। नबी जो चार न्याणियूं, चारई शान वारियूं, चारई इज्जत ऐं दर्जे वारियूं। पर महबूब जी नंढी न्याणी वधीक लाडली, वधीक प्यार वारी न्याणी। साईं फरमाइनि था त मुंहिंजी न्याणी फातिमा मुंहिंजे जिगर जो टुकड़ो आहे। फातिमतु ज़हरा मुंहिंजे जिगर जो टुकड़ो आहे। जे फातिमा खे राज़ी कयो ते मूंखे राज़ी कयो, जे फातिमा खे रंजायो ते मूंखे रंजायो। अम्मा साईं जेॾी महिल हीअं ईंदी आहे त मुंहिंजा महबूब उथी वेंदा आहिनि। पंहिंजी न्याणी खे अजलसहू फी मजलिसिही, जिते पाण वेंदा आहिनि पंहिंजे निशिस्तगाह ते अम्मा साईं खे वेहारींदा। बीबी साईं जा हथ चुमंदा हुआ, अम्मा साईं जे बदन खे सिंघंदा हुआ। पुछा करण वारनि पुछो या रसूल अल्लाह, फातिमतु ज़हरा जे बदन मुबारक खे सुंघो था? फरमाइनि था त मूंखे फातिमा जे बदन मां जन्नत जी खुशबू ईंदी। साईं फरमाइनि था त हर नबी जे ज़ुर्रियत खे, उन जे औलाद खे रब उन जे पुठीअ में रखायो। हर नबी जे ज़ुर्रियत खे उन जे पुठीअ में रब रखायो। पर मुंहिंजी ज़ुर्रियत, मुंहिंजे औलाद खे रब अलीअ जे पुठी में रखायो। तव्हां में हर कंहिंजो नस्ल पुट जे ज़रिए जारी थींदो। पुट जो पुट, पोटो, पड़पोटो, तड़पोटो, सुकड़ पोटो, नस्ल वधंदो आहे। पर मुंहिंजो नस्ल मुंहिंजी न्याणी फातिमतु ज़हरा जे ज़रिए जारी थींदो। जेॾी महिल इमाम हसन जी विलादत थी, हबीब करीमन खे ॿुधायूं या रसूल अल्लाह, फातिमा जे घर में चंड जहिड़ो बच्चो पैदा थियो आहे। हुज़ूर जन तकड़ा तकड़ा आया, फरमाइनि था त बच्चो किथे आहे? मुंहिंजो बच्चो मूंखे ॾेखारियो, मुंहिंजो बच्चो मूंखे ॾेखारियो। नालो छा रखियो अथवसि? हज़रत अली अर्ज़ कयो साईं नालो रखियो अथमांसि हर्ब। साईं फरमाइनि था हर्ब न, हिन जो नालो हसन थो रखे। भाकुर पातऊंसि, कन में अज़ान ॾिनऊंसि। हाय हाय वरी जॾहिं सुहिणे सैयदना इमाम हुसैन जी विलादत थी, या रसूल अल्लाह, फातिमा जे घर में चंड जहिड़ो बचड़ो पैदा थियो आहे। सरकार तकड़ा तकड़ा आया, फरमाइनि था मुंहिंजो बच्चो किथे आहे? मुंहिंजो बच्चो किथे आहे? मुंहिंजो बच्चो मूंखे ॾेखारियो। छा नालो रखियो अथवसि? या रसूल अल्लाह, नालो रखियो अथऊंसि हर्ब। साईं फरमाइनि था हर्ब न, हिन जो नालो हुसैन थो रखे। ऐं इमाम हसन इमाम हुसैन खां अॻु में तारीख़ इंसानियत में कंहिंजो बि नालो हसन हुसैन कोन हुयो। इहे ॿई नाला रब पंहिंजे खज़ाने में लिकाए रखिया हुया। छो त शहज़ादा बि नायाब हुया त उन्हनि जा नाला बि नायाब हुया। पोइ साईं फरमायो त हारून अलैहिस्सलाम खे ॿ पुट हुया, हिकिड़े जो नालो रखियो हुई शब्बर, ॿिए जो शब्बीर। हाणे मां बि पंहिंजे ॿिन्ही बच्चनि ते हसन खे शब्बर जो नालो लक़ब ॾियां थो ऐं हुसैन खे शब्बीर जो लक़ब ॾियां थो। सुभान अल्लाह। पोइ हीअं महबूब सुहिणा पंहिंजे शहज़ादनि खे कुल्हनि ते खणियो पिया अचनि। हज़रत सैयदना उमर फारूक ॾिठो, चए थो नेमल मरकब, वाह जी सवारी आहे, वाह वाह जी सवारी आहे। साईं फरमाइनि था उमर जे सवारी भली आहे त सवार बि घटि न आहे। सवार बि उहे आहिनि जो अल हसन वल हुसैन सैयदा शबाब अहलिल जन्नत, जन्नत जे जवाननि जा सरदार। सुभान अल्लाह। साईं फरमायो त मुंहिंजो नस्ल मुंहिंजी न्याणी फातिमा जे ज़रिए जारी थींदो ऐं इहो मुंहिंजो नस्ल क़यामत ताईं हलंदो। ॻाल्हि सम्झव त इमाम हसन जो नस्ल बि अॼु ताईं आहे, इमाम हुसैन जो नस्ल अॼु ताईं। हिकिड़ा वरी छा चवंदा आहिनि त इमाम हसन जो त नस्ल आहे ई कोन। अड़े जीलानी सादात कंहिंजो औलाद आहे? तोखे नज़र नथो अचे, अच तोखे ॾेखारियां। हिन स्टेज ते निहार,
साईं सोनो सैयद जीअल शाह जीलानी ये हसनी सैयद आहिनि हसनी पीउ जे पारां हसनी अमड़ जे पारां हुसैनी सैयद हाँ जीलानी सादात तव्हांजे सिंध जे अंदर जेकमाबाद वञो राणीपुर वञो ठट्टे वञो हे जेके जीलानी सादात ये सब सोने इमाम हसन जो औलाद है हजरत दाता गंज बख्श अली हुजवेरी लाहौर वारो साईं इमाम हसन जो बच्चो है सैयद हिंदुस्तान में सैयद मोहम्मद केसू दराज रहमतुल्लाह अलैह यो इमाम हसन जो औलाद है जने मुझा सोना हबीब हज्जतुल वदा ते आया हज अदा कयूं न हज्जतुल इस्लाम जेरिमल मुझा महबूब सोना तिरमिजी रिवायत आंदी आ जामे तिरमिजी जे अंदर हजरत इमाम तिरमिजी रिवायत आंदी आ तो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जेरिमल मैदान अरफात ते आया तो पंजी कसवा डाची जे मथा सवार थिया डाची जे मथा सवार थिया एतिरो मथे हुया जो कमोबेश 1.25 लाख असाबी हुया सभिनी हबीबन जा जलवा ॾिठा पिया स्टेज ठाही मथे इन जे लाइ न त हर को ज़ियारत चङी तरह करे हर को ॾिसे सैयद पीर बुज़ुर्ग मथे वेठा आहिनि न स्टेज मथे कंदा आहियो इन जे लाइ त हर को ॾिसे कुर्सी अञा मथे रखंदा आहियो त जेको बयान करे थो उनखे चङी तरह हर को ॾिसे मुंहिंजा महबूब सोना कसवा डाची जे पुठीअ जे मथां सवार ये पियो चेहरो मुबारक चिमके जो असा भी चवन था त चोॾहीं जे चंड जी मजाल नाहे मुस्तफा जो चेहरो अञा वधीक रोशन जो आशिक ॾिसन पिया त हियांव ठरन पिया मुलाकात हबीब साडी ईद हो गई साडा हज अकबरी तेरी दीद हो गई तेरी सूरत जो तकी ते मोहब्बत हो गई पक्की जन्नत वास्ते पक्की ए रसीद हो गई जन्नत वास्ते पक्की ए रसीद हो गई मुलाकात हबीब साडी तेरा उच्चा है नावा तेना कोई परे छावा तेरिया तक के अदावा में मुरीद हो गई हबीबन जे चेहरे ते साहबन जो निगाह महबूबन फरमाया हेरे मुड़े रिहायो अखियों मुस्तफा जे मुखड़े में कन्न दिलबर नबी जे आवाज बुधण जे ला मुश्ताक हाय हाय चप मुबारक चुरिया कायनात खामोश थी वई ॾिसण वारन ॾिठो ॿुधण वारन ॿुधो पाक पैगंबर जी ज़बान नबूवत वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयुन यूहा नबी पंहिंजी ख्वाहिश ते न ॻाल्हाईंदो आहे ज़बान नबी जी आवाज़ रब जो ज़बान मोहम्मद करीम जी आवाज़ खुद खुदा जो पैगाम खुद खुदा जो साईं करीम फरमायो त ॿुधो तरक़्त फीकुम अमरैन लन तदिल्लू मा तमस्सकतुम बिहिमा ताब साहब अजीब ॻाल्हि आहे साईं फरमाइनि था त ॿुधो तव्हांजे अंदर 2 शयूं छॾियूं थो वञा 2 शयूं तव्हां में छॾियूं थो वञा लन तदिल्लू मा तमस्सकतुम बिहिमा तव्हां गुमराह न थी सघंदव लन तदिल्लू तव्हां गुमराह न थींदव तव्हां कॾहिं बि गुमराह न थींदव मा तमस्सकतुम जेसी ताईं इन्हनि 2 शयुनि खे चंबिड़ियल रहंदव तेसी ताईं गुमराह न थींदव मज़मून मुखालिफ छा थियो जे 2 खे छॾे ॾिनो त जी जे छॾे ॾिनो 2 खे त हिन खे वरितव हुन खे छॾियव हिन खे वरितव हुन खे छॾियव त बि गुमराह हिदायत वारा तॾहिं रहंदो मा तमस्सकतुम बिहिमा 2 शयुनि खे चंबिड़ियल हूंदो साईं उहे 2 शयूं कहिड़ियूं
किताबुल्लाह व इतरती अहलु बैती हिकिड़ो अल्लाह जो किताब क़ुरान तव्हां में छॾियूं थो वञा ॿिया मुंहिंजा अहल बैत तव्हां में छॾियूं न चयव सुभान अल्लाह जेक बाबा जी ह्या न ठारी झेड़नि जे लाइ त ॾाढा होशियार आहियो पराए पंहिंजे झेड़े जे थू विच में हमरा हिकिड़ो एॾे ठटे ॾे वियासीं सो हीअं फ़कीर थींदा न घोड़ी ते चढ़ी पिनण वारा पोइ जे गदा लापा वठंदा आहिनि फ़कीर पियो अचे घोड़ी ते चढ़ियो हे डंडो हथ में हीअं अचे पियो बेगुनाह ठकाक ढाई फ़कीर वञी हेठि घोड़ी थो किरे अड़े हे छो मारी मिसकीन फ़कीर खे तुंहिंजो ॾोह कहिड़ो चई हथ ते ठह आया न ठही जे आयो हथ ते हथ ते ठही भुल ॾे आया न किथे छोड़ांसि बलोच आदमी आहे न ॾोह न को गुनाह बज वछ में जो आयो न वछ बरोच कीअं विञाए झेड़े जे लाइ होशियार आहे हिकिड़ो वली सगोरो पियो मंजीअ ते वेठो वुज़ू करे ॿियो वली वरी मथो ईअं उॾाणो वली ॿियो हवा में उॾाणो पियो वञे त हिन मंजी वारे खणी ॿई पटके में हथ विधा सही किबला जे पटके में हथ विधा चए आहे वली पर आहे बरोच सो पटके में हथ विधो त हमदा बरोच की अचे सही पटको मोर लायूं कयूं वञे भंगुलाड़ी चई खणी बस कर अल्लाह शर सभिनी खे हिदायत ॾींदो रब मुंहिंजे महबूब जे सभिनी उम्मतियुनि खे शाद ऐं आबाद रखंदो सिंधियुनि में बि घटि कोन्हे नालो बरोचनि जो बदनाम आहे बाक़ी घटि सिंधियुनि में बि कोन्हे जेके अलाह हिदायत ॾिए हर क़ौम में चङा बि आहिनि हर क़िस्म जा माण्हू आहिनि चङे खे चङो चइबो बुरे खे बुरो चइबो हा ॻाल्हि कहिड़ी पई हली ॿ शयूं तव्हां में छॾियूं थो वञा जे ॿिन्ही शयुनि खे चंबड़ी पवंदो त तव्हां हिदायत वारा रहंदव पर जेकॾहिं हिकिड़ी शइ खे छॾियुव या ॿिन्ही शयुनि खे छॾियुव त ॻाल्हायो गुमराह हिकिड़ी शइ खे वठो ॿी खे छॾे ॾियो गुमराह थी वेंदो क़ुरान खे वठो अहल बैतनि खे छॾियो गुमराह थी वेंदो अहल बैतनि खे वठो क़ुरान खे छॾियो गुमराह थी वेंदो हिदायत तॾहिं मिलंदव मां त मसक तुम बिहिमा क़ुरान खे बि चंबड़ी पओ अहल बैतनि जी